अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठवर बाबा हाला मौजू मोहतरम साईं फ़तेह महमद शाह अलमरूफ़ फ़तेह शाह फ़िराक जिन जे बाबति में अज़ीम शख़्सियत बहितरीन शाइर आहे मोहतरम फ़तेह शाह फ़िराक। खाहोड़ी किरदार नंढे हूंदे खां अच्छे वेस में फलाही कम कंदड़ मोहतरम फ़तेह शाह फ़िराक। अज़ीम शख़्सियत बहितरीन शाइर आहे मोहतरम फ़तेह शाह फ़िराक। खाहोड़ी किरदार नंढे हूंदे खां अच्छे वेस में फलाही कम कंदड़ मोहतरम फ़तेह शाह फ़िराक। नफ़ीस जज़्बनि ऐं अंदर जे उॾमण जो इज़हार कयो आहे। नफ़ीस जज़्बनि ऐं अंदर जे उॾमण जो इज़हार कयो आहे। हुस्न ऐं जमाल जो ज़िक्र असराइते ऐं दिलि पज़ीर अंदाज़ में कयो आहे मोहतरम फ़तेह शाह फ़िराक। ख़ूबियूं ऐं ख़ुसूसियतूं नए अंदाज़ में कयूं आहिनि बाकमाल शाइर आहे। ख़ूबियूं ऐं ख़ुसूसियतूं नए अंदाज़ में कयूं आहिनि बाकमाल शाइर आहे। रूह खे राहत रसंदी आहे संदसि कलाम त क़ल्ब खे करार थींदो आहे मोहतरम फ़तेह शाह फ़िराक। अज़ीम शख़्सियत बहितरीन शाइर आहे मोहतरम फ़तेह शाह फ़िराक। खाहोड़ी किरदार नंढे हूंदे खां अच्छे वेस में फलाही कम कंदड़ मोहतरम फ़तेह शाह फ़िराक। संदसि कलाम साफ़ मोहबत जे जज़्बात जे हसीन तस्वीर आहे। संदसि कलाम साफ़ मोहबत जी जज़्बात जी हसीन तस्वीर आहे। उन जी नसीहत किरदार में निखार पैदा कंदी आहे। संदनि शहर निहात पुरअसर आहे मोहतरम फ़तेह शाह फ़िराक। 9999 समाजी कमनि ते मुश्तमिल फ़क़ीर खां बादशाह ताईं टोबे खां ख़लाबाज़ ताईं। 9999 समाजी कमनि ते मुश्तमिल फ़क़ीर खां बादशाह ताईं टोबे खां ख़लाबाज़ ताईं। हर मकतबे फ़िक्र जे इंसान ते शाइरी पुण कई मोहतरम फ़तेह शाह फ़िराक। अज़ीम शख़्सियत बहितरीन शाइर आहे मोहतरम फ़तेह शाह फ़िराक। खाहोड़ी किरदार नंढे हूंदे खां अच्छे वेस में फलाही कम कंदड़ मोहतरम फ़तेह शाह फ़िराक। पंहिंजा जज़्बात एहसासात उमंगनि उमेदुनि ऐं पंहिंजा जज़्बात एहसासात उमंगनि उमेदुनि ऐं मायूसियुनि महरूमनि जो बैतनि जे ज़रिए बयानु कयो आहे मोहतरम फ़तेह शाह फ़िराक। हुस्न ऐं इश्क़ जो ज़िक्र विछोड़े जा वरलाप आहिनि विसाल लाइ जा इल्तिजाऊं आहिनि। हुस्न ऐं इश्क़ जो ज़िक्र विछोड़े जा वरलाप आहिनि विसाल लाइ इल्तिजाऊं आहिनि। ज़माने जे हालतुनि जो ज़िक्र बि आहे मोहतरम फ़तेह शाह फ़िराक। अज़ीम शख़्सियत बहितरीन शाइर आहे मोहतरम फ़तेह शाह फ़िराक। खाहोड़ी किरदार नंढे हूंदे खां अच्छे वेस में फलाही कम कंदड़ मोहतरम फ़तेह शाह फ़िराक। तइलीम जो आलमी ॾींहुं हुजे या अमुन जो ॾींहुं हुजे या मज़दूरनि जो ॾींहुं हुजे। तइलीम जो आलमी ॾींहुं हुजे या अमुन जो ॾींहुं हुजे या मज़दूरनि जो ॾींहुं हुजे या ग़ुर्बत जो ॾींहुं हुजे मतिलबु त हर ॾींहुं मुशाहिदे सां मल्हाए जागरता ॾींदो रहियो आहे मोहतरम फ़तेह शाह फ़िराक।
तइलीमी शऊरी सघ जी जागरता सां गॾोगॾु तइलीमी शऊरी सघ जे जागरता सां गॾोगॾु मुआशिरे में वधंदड़ बुराइनि जे ख़िलाफ़ जदोजहद जारी रखी आहे। मोहतरम फतेह शाह फिराक अज़ीम शख़्सियत बहितरीन शाइर आहे। मोहतरम फतेह शाह फिराक काहोड़ी किरदार नंढे हूंदे खां अच्छे वेस में फलाही कम कंदड़ आहे। मोहतरम फतेह शाह फिराक पाण 11 सालनि जे उमिरि खां वठी समाज सुधारक कमनि में पाण 11 सालनि जे उमिरि खां वठी समाज सुधारक कमनि में अॼु 50 साल गुज़रण बावजूद मसरूफ़ अमल आहे। मोहतरम फतेह शाह फिराक पाण रोज़ानू 20 किलोमीटर जे हिसाब सां 50 सालनि दौरान ते पाण रोज़ानू 20 किलोमीटर जे हिसाब सां 50 सालनि दौरान ते 3,50,000 किलोमीटर पेरे पंध झर झंग अमन मार्च जागरता मुहिम हलाईंदो रहियो आहे। मोहतरम फतेह शाह फिराक अज़ीम शख़्सियत बहितरीन शाइर आहे। मोहतरम फतेह शाह फिराक काहोड़ी किरदार नंढे हूंदे खां अच्छे वेस में फलाही कम कंदड़ आहे। मोहतरम फतेह शाह फिराक आलमी अमन बाबति ऐं तहज़ियती ख़त लिखी दुनिया जे सदरनि बादशाहनि वज़ीर आज़मनि ऐं राणियुनि खे आलमी अमन बाबति ऐं तहज़ियती ख़त लिखी दुनिया जे सदरनि बादशाहनि वज़ीर आज़मनि ऐं राणियुनि खे मानाइती मौत हासिलु कई आहे। मोहतरम फतेह शाह फिराक खेसि अमेरिका मां द यूनाइटेड स्टेट्स इंस्टीट्यूट ऑफ पीस अवार्ड ऐं खेसि अमेरिका मां द यूनाइटेड स्टेट्स इंस्टीट्यूट ऑफ पीस अवार्ड ऐं बरतानिया मां नकोला बारकर तरफ़ां अम्पेक प्राइज़ अवार्ड मिलियो आहे। मोहतरम फतेह शाह फिराक अज़ीम शख़्सियत बहितरीन शाइर आहे। मोहतरम फतेह शाह फिराक काहोड़ी किरदार नंढे हूंदे खां अच्छे वेस में फलाही कम कंदड़ आहे। मोहतरम फतेह शाह फिराक सिंध मां SPO इदारे तरफ़ां एवार्ड मिलियो। सिंध मां SPO इदारे तरफ़ां एवार्ड मिलियो। संदसि शाइरी अमन भाईचारे ते मुश्तमिल आहे। मोहतरम फतेह शाह फिराक संदसि जोड़ियल फलाही इदारे पीस एंड डेवलपमेंट सोसाइटी संदसि जोड़ियल फलाही इदारो पीस एंड डेवलपमेंट सोसाइटी रजिस्टर नंबर 5360 खे अॼु ताईं कंहिं बि इदारे सपोर्ट न कई आहे। मोहतरम फतेह शाह फिराक अज़ीम शख़्सियत बहितरीन शाइर आहे। मोहतरम फतेह शाह फिराक काहोड़ी किरदार नंढे हूंदे खां अच्छे वेस में फलाही कम कंदड़ आहे। मोहतरम फतेह शाह फिराक उन जे बावजूद मोहतरम फतेह शाह फिराक अल्लाह अज़्ज़ व जल ते भरवसो रखंदे उन जे बावजूद मोहतरम फतेह शाह फिराक अल्लाह अज़्ज़ व जल ते भरवसो रखंदे महिनत करे पंहिंजी मदद पाण ते अवाम खे जागरता ॾींदो पियो आयो आहे। मोहतरम फतेह शाह फिराक अहिड़ा अमुल किरदार दुनिया में घटि पैदा थींदा आहिनि जिन
अहिड़ा मुल किरदार दुनिया में घटि पैदा थींदा आहिनि जिन हमेशह पंहिंजी समूरी ज़िंदगी ख़ालिस ॾियण लाइ बिना मुआविज़े वक़फ़ कई आहे। मोहतरम फतेह शाह फ़िराक़ अज़ीम शख़्सियत बहितरीन शाइर आहे। मोहतरम फतेह शाह फ़िराक़ कावड़ी किरदार नंढे हूंदे खां अच्छे वेस में फलाही कम कंदड़ आहे। मोहतरम फतेह शाह फ़िराक़ ग़रीबनि ऐं यतीमनि लाइ फ़िक्रमंद थी सोचींदो ऐं लोचींदो रहे थो। हुकूकुल्लाह ऐं हुकूकुल इबाद जे ग़रीबनि ऐं यतीमनि लाइ फ़िक्रमंद सोचींदो ऐं लोचींदो रहे थो। हुकूकुल्लाह ऐं हुकूकुल इबाद जे अदा करण सां दुनिया जा हज़ारे कम आसान थी पवंदा आहिनि। इहो चवणो आहे मोहतरम फतेह शाह फ़िराक़ जेको मिठू ॿियनि लाइ पाण पतोड़े थो खेसि हिमत ऐं हौसला अफ़ज़ाई कंदे उत्साह बख़्शियूं। जेको मिठू ॿियनि लाइ पाण पतोड़े थो खेसि हिमत ऐं हौसला अफ़ज़ाई कंदे उत्साह बख़्शियूं। अल्लाह साईं रब्बुल आलमीन अल रहमान अल रहीम खेसि वॾी ॼमार सिहत तंदुरुस्ती अता फ़रमाए। खुशहाल आसूदो करे अञा बि घणो वधीक समाजी कमनि में अॻु भरो करे। इहा दुआ आहे मोहतरम फतेह शाह फ़िराक़ अज़ीम शख़्सियत बहितरीन शाइर आहे। मोहतरम फतेह शाह फ़िराक़ अज़ीम शख़्सियत बहितरीन शाइर आहे। मोहतरम फतेह शाह फ़िराक़ कावड़ी किरदार नंढे हूंदे खां अच्छे वेस में फलाही कम कंदड़ आहे। मोहतरम फतेह शाह फ़िराक़